बरसात बने के पीली ताप बने बने हाथ बने बरसात बने बरसात के पीली ताप बने नकली बने नकली हाथ बने नकली बरसात बने बरसात के पीली ताप बने बने रात बने हर कलाम में को मकसद होंदो आहे। शायर जो कलाम लिखे थो उनमें पैगाम आहे पंहिंजनि रिश्तनि जे लाइ, छो त ज़िंदगी आरज़ी आहे। ज़िंदगी में हिक ॿिए जो क़दुरु कयो, हिक ॿिए जो एहतराम कयो। हे उन्हनि पुटनि उन्हनि भेनरुनि जेके पंहिंजे वालिदैन खे उहा अहमियत नथा ॾियनि।
गॾु